فيصد هي. अदा साहब है। हाँ साहब है। जिस बार मेहमान आया मिलन तो अच्छा एक मिनट बैठ गयो सर हम आ गए तो मोकलिस हो मोकलिस अच्छे हो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा कड़ा खैर थे साईं खुश है। शुक्र अल्लाह खुदायो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक थे साईं वो तवा जो इश्तिहार नो ने जी बिल्कुल बाबा सही नो असा के साफी जरूरत है। बिल्कुल बिल्कुल असा के सीनियर ईमानदार ऐं सच्चे साफ़िन जी जरूरत है बाबा जेके तवा चो पिया ने हाँ ये सब खूबियूं भी आहिनि सही। माशाल्लाह अॻु में तव्हां जो तजुर्बो हाँ साईं तजुर्बो आहे। तालीम केतिरी आहे बाबा तव्हांजी साईं तालीम तक़रीबन 3 दर्जा पढ़ियल। 3 दर्जा पढ़ियल आहे हाँ। वो 3 दर्जा पढ़ियल तव्हां ख़बरूं पई लिखंदो ठाहींदो की अरे साईं कमाल लॻो हींअर ख़बर लिखण जो ऐं ठाहिण जो को मसलो ई कोन्हे। फेसबुक खोल ख़बर लॻी पई पढ़ाई पंहिंजूं खणी इदारे ॾे मोकिलींदो इदारो हलाए थो। अच्छा अॻु में तव्हां जो कंहिं चैनल ते कमु करण जो एक्सपीरियंस तजुर्बो आहे बाबा आज अॻु में हिकिड़ो चैनल वरितो 2000 रुपए में 2000 में ॾिनम पोइ मूंखे लोगो बि ॾिनो कार्ड ठाहे ॾिनो सही पोइ उन ते मूं कमु कयो। ही जेका सकरणी में बर्फ जे कारखाने खे राति जो बाहि लॻी हाँ हाँ जंहिंमें बाबा 60 टन बर्फ सड़ी वई हाँ जेका मुंहिंजी ठहियल हुई ब्रेकिंग न्यूज़ उहा BBC लंडन वारनि ॻाल्हाई। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह वाह वाह एॾा वॾा साफ़ी आयो जेका 60 टन बर्फ सड़ी वा ख़बर तव्हां लाई अञा से पुछो बिस्मिल्लाह अॻु में वियो अञा से मुंहिंजो एक्सपीरियंस ॾिसो न। उन खां अलावा जाम साहब ते जेका रेल गाॾी वेंदी आहे हाँ जेके केले जे पन्ना किरी पई जंहिंजा 4 भूगियूं पिया लही वयूं हाँ जंहिंमें तक़रीबन 4 बोरियूं पुसे जूं जेके किरी पयूं हाँ सही आहे बराबरि मुंहुं हलाई। वाह 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 पर असल मसलो इहो आहे त जेको चैनल 2000 में अथव न हाँ उन जो मुदो थी वियो पूरो साल थी वियो पूरो हाँ सो हाणे वरी मूं चयो भला ॿिए किथे अप्लाई कयां। न बाबा बिस्मिल्लाह तव्हां जहिड़े सीनियर ईमानदार रिपोर्टरनि जी ज़रूरत आहे असांजे चैनल खे। असां बि माना मुल्क क़ौम जे लाइ ख़िदमत करण जे लाइ वेठा आहियूं बसि ऐं तव्हां बि मूंखे शक्ल सूरत मां मुल्की क़ौम जा ख़िदमतगार ई लॻो था माना साईं आउं त चवां थो त तव्हां रुगो मूंखे पंहिंजे चैनल जो कार्ड ऐं लोगो ठाराइजो। अहिड़ी त मुल्क जी ख़िदमत कंदासूं अहिड़ी त पंहिंजे शहर वारनि जी ख़िदमत कंदासूं जिते किचिरे जो ढेर हूंदासूं न हाँ हिते फोटू कढी तव्हांखे ख़बर वाह 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 अहिड़े माण्हू असांखे खपनि वाह पर हाणे थोरो मरहलो आहे असांजे चैनल जो उहो जेको आहे तव्हांखे करणो पवंदो। बनलो वरी कहिड़ो आहे साईं 7000 रुपया फीस आहे बाबा जमा करायो अॻु में त हिते मां तव्हांजी एंट्री कयां फार्म भरबो तव्हांजो उन खां पोइ तव्हांखे लोगो ॾींदासीं कार्ड ॾींदासीं पोइ तव्हां चङी तरह वञी वेड़ो ॻोल्हिजो माण्हुनि जो असां छा जे लाइ वेठा आहियूं। साईं हू चैनल मूंखे वरिताऊं 2000 रुपया लोगो बि ॾिनो ऐं मूंखे कार्ड बि ठाहे ॾिनो तव्हांजो वरी 7000 रुपया छो अदा इनी करे असांजी 7000 असां 5000 रुपया इनी करे वधीक वठंदा आहियूं जो असांजो चैनल पॉपुलर आहे माण्हुनि में मक़बूल आहे 20000 खां 40000 जेके आहिनि से असांजा सब्सक्राइबर आहिनि ठीकु आहे ऐं उन खां अलावा जेके तो जहिड़ा अंधा मंडा साफ़ी अचनि था उन्हनि जूं ट्रेनिंगूं बाबा ख़र्च ऑफिसनि जा ख़र्च स्टाफ जूं पघारूं इहे किथां ईंदियूं पोइ असां घर भरे ॾींदासीं छा साईं हाणे आऊं आहियां ग़रीब माण्हू 1000 रुपया मोकिलाए खणी आ मूंखे लोगो जो कार्ड आप रोज़ी थी कयां तव्हांखे रोज़ी करायां। पटेवाला जी साहब ॿाहिरि जो रस्तो ॾेखारीस हले हले साईं छो बाबा कहिड़ा माण्हू अची मथे में लॻनि था ही 1000 रुपए जे करे तो चैनल में कमु करणु आयो आहे भला हिकिड़ो मिंट साईं 1000 हींअर वठो कमाए पोइ तव्हांखे ॾींदुसि मूंखे कार्ड ई लोगो जो अदाइन के वठी वञ हिन खे कार्ड ऐं लोगो ॿई ॾेई छॾ ही माण्हू कम जो लॻे थो किस्तनि मां पैसा पोइ वठी छॾिजां ठीकु आहे न पोइ हाणे पको साफ़ थी थो वो तव्हांखे बिल्कुलु असांजे इदारे जो हाणे त पको साफ़ ई थी वियो हाणे सभु खां पहिरीं वञी कंहिं वॾेरे जी चिमचागिरी कर उन जो कुझु माना जेको स्टोरी हला उन खां कुझु माल वठ पोइ वञी हिते जेके शहर में जेके बि कब्ज़ा ग्रुप आहिनि मनशियात फरोश आहिनि या जेके नशो हलाइण वारा उन्हनि जा वञी फोटो कढ उन्हनि खां कुझु पैसा माल रड़े कुझु असांखे बि खारा पाण बि खा साईं हाणे इहो हिकिड़ी सेल्फ फ्री थी वञे फोटो थी वञे ऐं बि पंहिंजे इदारे तरफ़ां रखो था अॼु साफ़ ई थियो आहे ऐं पंहिंजो पाण माण्हू खे ॿुधायां त जेको आहे सो आउं बि साफ़ ई थियो आहे तव्हांजे इदारे जो पटेवाला नंबर 1 जी सर फोटो कढवाइण जो साफ़ सां अगरि फोटो कढे त ख़बर त पए साफ़ ई रहने इदारे जो बीजा ही मुंहिंजो अचे
को क्या हेड़ा सही नहीं आने के मेरा रे खबर पे मार के सब साफ ही दिया सही ठीक है वो हां बस ठीक है तू कह जा हां तव्हां खे जा ओ ॿुधो ॿुधो बाबा 1000 रुपया ॾियो वञ जेको फीस वारो आहे होइसरी हुई छा ॻाल्हि अथव साईं न बाबा 100 कम मोटा ॾे किराया बाबा ही 1000 रुपया पूरो इदारे जो थींदो दिमाग़ सही आहे तव्हांजो अञा असां तव्हां सां रियायत कई आहे माना बकाया सही को बकाया पोइ किस्तनि में ॾिजां भले थोड़ा आस्ते ते जा हाँ आस्ते आस्ते भले 1000 रुपया रोज जमा कराइजां हफ़्ते में अंदर इहो कर्ज़ लही वेंदो ऐं ॿियो माल ॿाहिरां कमाए को उतां माण्हुनि खे ब्लैकमेल करे पुलिस वारनि खे ग़रीब जो बेड़ो ॿोड़े खणी अचे ते असांखे बि खारा पाण बि खा 100 तो जो करा बाबा ये बटे वाला जी जी मेरे के समझा वजी बाहर का थोड़ी कह गाल बुझो ये मोबाइल खन पांजी हेडे साईं बिल्कुल मैं तोखे मां साईं तो मां तक न कर कार ॾेई लोगो कार्ड लोगो तो कहीं दे छॾींदो बटे वाला दे छॾी